कयो शाम जो ही पहर नाम सां कयो शाम जो ही पहर भरपूर ताड़ियां। रात जो देर सां ईंदुसि फॉरेन डेलीगेशन आयल आहे त मानी खाई छॾियो। मुझे नालो साबान है। असां तव्हांजे पासे वारे बंगले में रहंदा आहियूं। ऐं तव्हां? मुझे ख्याल में तव्हां ही बॉल खेॾण आया आहियो। हाँ जी, गलती सां बॉल खेॾां। मुझे ख्याल में तव्हां माइंड कयो, मूं ॼाणी वाणी न आहे कयो। आई एम सॉरी। इट्स ओके। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी का ॻाल्हि ख़राबु लॻी हुजे त आई एम सॉरी। मूं चयो न, इट्स ओके। ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां अहिड़ी का बि ग़लती नाहे कई जंहिंजे करे तव्हां बार बार सॉरी था कयो। हाँ, पर पोइ बि मां माफ़ी तलबगार आहियां। तव्हां वञी सघो था प्लीज़।
सरवण छा ॻाल्हाए काफ़ी ॾींहंनि खां तोखे परेशान पियो ॾिसां किथे मुंहिंजे भाउ दिलि त न विञाई आहे न दा अहिड़ी ॻाल्हि न आहे। हे ॾिसो अॼु त शेव कराई आहे। पुट जॾहिं पहिरियों भेरो मूं तुंहिंजी भाॼाई खे ॾिठो त मूंखे बि ईअं लॻो हुयो ॼण ओपरे शहर में खीसो कटिजी वियो हुजे। अदा माण्हू खे मोहबत परखे करणु घुरिजे या मोहबत करे पोइ परखणु घुरिजे? सरवण मोहबत निभाइण जो मौक़ो ई किथे ॾींदी आहे। यार सच इहो आहे त जंहिंखे चाहियो वेंदो आहे न उनजा सभु गुण अवगुण क़बूल कया वेंदा आहिनि। अदा मुंहिंजे ख़्याल में ईअं न हुजणु घुरिजे। इहो सभु ठीकु न आहे। असल में मोहबत इंसान खे एतिरो बेवस ऐं लाचार करे छॾींदी आहे हिनजो मूंखे बिल्कुलु अंदाज़ो न हुयो। यानी दिलि जी ज़मीन ते मोहबत जा ॿिज पोखण वक़्तु इहा कंहिंखे ख़बर कोन हूंदी आहे त जॾहिं मोहबत जा गुल फुटंदा त उन्हनि गुलनि सां गॾु कंडा बि निकिरंदा आहिनि। अदा मां सम्झुसि कोन। दिलि जी धरतीअ ते मोहबत जा ॿिज पोखण खां पोइ अक्सर माण्हू खे जुदाई जा फसल लुणणा पवंदा आहिनि। जेकॾहिं जुदाई जो फसल लुणण ऐं गुलनि जे कंडनि जा सूर सहण जी हिमत अथई न त मोहबत कजांइ, जेकॾहिं न त भॼी पासो कजांइ। छा ॻाल्हि आहे अॼु ज़िंदगी में पहिरियों दफ़ो ॿिन्हिनि भाइरनि खे एॾो संजीदा पई ॾिसां। मम्मा तव्हांखे ख़बर आहे छा कि कुझु ॾींहंनि खां मानी बि सही कोन थो ठाहे? हा बाबा कीअं खाईंदे? छो तबियत ठीकु न आहे छा मुंहिंजे मिठड़े ॾेर जी? मां बिल्कुलु ठीकु आहियां। असल में शायदा खे ओदा खे छलण का ॻाल्हि नथा अचे। शबाना बेगम ॾेर दिलि विञायो अथई, सुभाणे लाइ छा छा विञाईंदो? हिन करे पहिरियों ई को बंदोबस्तु करीसि। तोखे कीअं ख़बर पई? मम्मा पप्पा में पप्पा से दिल में ॻाल्हाए रहियो आहे।
घर जी ख़ामोशी में तोखे डपु न आहे लॻंदो? न आदत पइजी वई आहे। मूंखे त हिन ख़ामोशी मां ईअं लॻंदो आहे ॼण मां कब्रिस्तान में वेठो आहियां। मुंहिंजे ख़्याल में कब्रिस्तान में बि ख़ामोशी ईअं हूंदी आहे। ख़बर न आहे, मूं कॾहिं कब्रिस्तान ॾिठो ई न आहे, मूंखे कहिड़ी ख़बर। पोइ बि तकलीफ़ त थींदी हूंदी। जॾहिं आदत पइजी वेंदी आहे त पोइ तकलीफ़ नाहे रहंदी। मुंहिंजे ख़्याल में तव्हां लेट पिया थियो। सभी का इंसान ख़सलत तन्हाई पसंदि न आहे, पर हर इंसान खे हुल हंगामो बि पसंदि न आहे। वालेकुम सलाम। मुंहिंजे ख़्याल में त तव्हां असांजे पाड़े में रहंदा आहियो। जी अदा। वियो वियो। कीअं अचणु थियो तव्हांजो? असल में मूं गजरुनि जो हलवो पचायो, मां चयो तव्हांखे ॾेई अचां, इन बहाने सजीदा सां मिली बि वठां। सभी का काफ़ी मां लेट थी वियो आहियां, मंझंदि थी रही आहे, मां ऑफिस वञा, तव्हां भली पाण में गपशप कयो। ओके। सभिका एॾो परे छो वेठी आई? अलिया मुंहिंजे भरिसां अची वई न। तोखे ख़बर न आहे त सारवान हमेशह मोहब्बत जो मुखालिफ़ रहियो आहे। तव्हां चांहि पीअंदव या थधो? न, चांहि मां घरां पी आई आहियां। असल में मां इहो ॾिसण आई हुयसि त उहा केरु आहे जंहिंखे ॾिसी मुंहिंजो ॾेर होश हवास विञाए वेठो आहे ऐं पंहिंजे नज़रिए तां दस्तबरदार थी वियो आहे। सच में तूं वाक़ई ख़ूबसूरत आहीं। भाभी, शायदि तव्हांखे ख़बर न आहे त मां। हेलो, हाँ मां अचां पई। न मां जल्दी पई अचां। ठीकु आहे, ओके। भाभी तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। हाणे तव्हां ॿिन्हिनि जी का बि ॻाल्हि कान ॿुधबी। असां जल्दी तव्हांजो रिश्तो वठणु तव्हांजे पापा ॾे ईंदासीं। ठीकु आहे? भाभी तव्हां ओके, प्लीज़। थोड़ी देर अॻु में त सही हुयो। पुट पीउ केॾो मज़बूत छो न हुजे, पर जवान धीउ जो ॿार खेसि झुकायो हुजे। पप्पा, वालदान औलाद खे सिर्फ़ जनम ॾेई सघनि था, पर तक़दीर ते त उन्हनि जो बस कोन थो हले न। तव्हां त मुंहिंजो घर वसायो हुयो, मम्मी खे ॿुधाईंदव त कोन? न, कसम सां बिल्कुलु न। मां धीअ तव्हांजी आहियां, पर मम्मीअ खे कतई कोन ॿुधाईंदो तव्हां राति मिठाई चोरी करे खाधी हुई। तव्हां एतिरी देरि किथे लॻाई? मां चेंज करण वई हुयसि। ॾिसी आई ॾेर जी पसंदि कीअं हुई? लाजवाब। दिलि चए पई हींअर ई पंहिंजे सारबान जी कुआर बनाए घर वेठी अचांसि। हू बि राज़ी आहिनि, असां पंहिंजे लेखे वेठा ख़्वाब ॾिसूं। मूंखे लॻे थो त खुरम साहब सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि जे करे परेशान आहे। कहिड़ी? सलीका जी शादी खां पोइ हुनजे पीउ जो छा थींदो? चलो मुंहिंजे सिंध में थी ॻाल्हि। पप्पा चांहि पीअंदव या जूस? पुट चांहि। चओ, कहिड़ी ॻाल्हि? मसलो इहो आहे त जेकॾहिं शायदि हुन घर में हली वञे ऐं सभीका हिन घर में त छा होश में त आयो? हू ठीक सां हली कोन थो सघे, हुनजी उमिरि ॾिठी अथव? इहो त आहे, पर न, इहो मुमकिन ई न आहे। अगरि नंढी उमिरि में मुंहिंजी धीउ बेवा थी आहे त उनमें उनजो कहिड़ो ॾोह? उनजी उमिरि ई केतिरी आहे? थोरो गौर कर।
अमीर घर आहे, असांजी धीउ राज कंदी। नाहे करणो मुंहिंजी धीउ कहिड़ो राज। सारबान, मुझे खबर हुई तो बाहर भल कोई क्रिकेट खेड़े या न खेड़े, बॉल जरूर ईंदो। मां हिन यकीन सबब पुछी सघां थो? सारबान, जॾहिं को मर्द औरत ॾांहुं पहिरीं नज़र खणंदो आहे न, त औरत सभु कुझु सम्झी वेंदी आहे। इन जो मतिलब त ज़बान सां इज़हार करणु का बि हैसियत नथो रखे? ख़ैर, ईअं बि नाहे, छो त लफ़्ज़ इरादे जी सचाईअ जी तस्दीक कंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां पंहिंजी ज़बान सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कयां, त सभी का मां तस्लीम थो कयां त मां तव्हां सां मोहबत कंदो आहियां। यस, आई लव यू। यस, आई लव यू। पर सारबान, प्लीज प्लीज सभी का मूंखे रिजेक्ट न कजांइ। तोखे ख़बर नाहे त मां छा आहियां, केरु आहियां मां? तो ख़बर आहे त राति छा थींदो? इहो तो लाइ वॾो सरप्राइज़ आहे। सो वेट एंड वॉच। सारबान, मुझे ॻाल्हि त ॿुधो। दुनियादारी जो ॻाल्हियूं त हलंदियूं रहंदियूं, पर अॼु असां तव्हां वटि कंहिं ज़रूरी कम सां हली आया आहियूं। मुर्तज़ा साहब, तव्हां हुकुम कयो, हुकुम कयो। असल में असांखे अव्हां जे अञा जूं ख़ुशियूं घुरिजनि। छा मतिलबु? मां सम्झी कोन थी। असांखे पंहिंजे भाउ लाइ सबिता जो संग घुरिजे। मुर्तज़ा साहब, इनकार न कजो। सारबान ऐं सबिका हिक ॿिए खे पसंदि कंदा आहिनि। अदा, असां सम्झूं था त उमिरि जे हिन हिसे में तव्हांखे साड़ जी सख़्त ज़रूरत आहे। उमिरि जे पोएं हिसे में अकेलाईअ जो अज़ाब सहन ॾाढो मुश्किल आहे। क़ुरान साहब, जवान धीउ खे केतिरे अरसे ताईं दर ते विहारींदो? अदा, तव्हां चाहियो त सबिका जे बदिले असां अव्हांखे पंहिंजी धीउ जो संग बि ॾेई सघूं था। मुर्तज़ा साहब, तव्हांखे शायदि ख़बर न आहे त सबिका तव्हांखे इलाही प्यारी आहे, पर ख़ुरम साहब, सबिका असांजे घर में नुंहुं न पर धीउ वांगुरु रहंदी।
मुझे साहब मां जगह इनकार किया था पोइ अदा सदिका जो अगर कंहिं ॿियनि रिश्तो थियल आहे त असांजा नसीब अगरि रिश्तो किथे नाहे थियल त असां ख़ाली झोली खणी कोन वेंदासीं चिंता मुझे सोचण मौक़ो तो ॾिनो बिल्कुलु खुरम साहब भली सोचियो पर हिकु ॿिनि ॾींहंनि में वरी असां ईंदासीं जवाबु वठण ख़ुदा हाफ़िज़ हमारी जिंदगी मर्जी मुताबिक गुजारने का ख्वाब को गुनाह को गुनाह होने को तो कुछ भी गलत नहीं कर अरे यही तो मैं रोंदी है पाबंद की चाहे तो तुझा ख्वाब सच साबित न मूं को बि ख्वाब नाहे ॾिठो ऐं मूंखे पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारण हीअ ख्वाब ॾिसण जो को हक़ नाहे छो अपना छो हिन करे तो मां तुंहिंजो हिकिड़ो नाप निहार मुड़ुसु आहियां नाप निहार मुड़ुसु काबुल तुंहिंजी मुंहिंजी शादी बिज़नेस डील सिर्फ बिज़नेस के जंहिं तहत तोखे मुंहिंजी ज़ाल करार ॾिनो जो बस ॾिसो तव्हां होश में न आहियो तंहिं करे ना होश में आहियां कहिड़ो चए मां होश में न आहियां मां होश में आहियां शादी खां पोइ मां हमेशह हिन घर खे हिकु प्लेटफॉर्म जंहिं ते मुख़्तलिफ़ मंज़िलुनि लाइ निकितल मुसाफ़िर कंहिं गाॾीअ जो इंतज़ारु कंदा हुआ ॾिसो तव्हांखे आराम जी ज़रूरत आहे तूं पंहिंजे अज़ीम पीर जी ॾाढी इज़त कंदी आहीं न इज़त कंदी आहीं पंहिंजे पीर जी पर पंहिंजे बिज़नेस लास बचण खातिर तोखे विकिणो कयो विकिणो कयो ऐं मुंहिंजी ख़ुदगर्ज़ी जी जीअं ते आई आहे त मां तोखे ग़रीब कयो प्लीज़ तव्हां हाली आराम कयो
तुझे पीर में उम्र में को तो फर्क हुजण खपे, मिसिस खुर्रम को तो फर्क हुजण खपे न। अरे हिकिड़ी छत जे हेठां रहण सां को ज़ार मुड़स कोन थींदा आहिनि। खुर्रम साहब प्लीज, तव्हां हद खां वधी रहिया आहियो। मोटी वन पानी जिंदगी में, मुझे जिंदगी में निकली मोटी वन। माण्हू या इंसान जेके से मरी वेंदा आहिनि, पर पोइ मरण लुछी लुछी मरण छो लुछी मरण। अरे ख़ुशियूं तुंहिंजे दर ते पाण अची दर्द करकाए मूंखे घुटाए घुटे। खुर्रम साहब प्लीज खुर्रम, मूंखे न छॾियो, मूंखे तव्हांजी ज़रूरत आहे। ऑफिस पहुंचण सां ई फोन करे छॾिजो। ठीक है सफीसा, ॾिस सालबान सुठो छोकिरो आहे, वो खानदानी छोकिरो आहे, तो सब बेपनाह मोहब्बत तो करे। पर मां कंहिंखे नथी चाहियां। मुंहिंजो सब कुछ हिते ई हिन घर में आहे। छा ॾिनो आहे तोखे हिन घर? छा ॾिनो आहे हिन घर तोखे? सवाइ तन्हाई, अज़ियत, ॿोड़ा। अरे 2.5 साल में मां तोखे कॾहिं मुरकंदे कोन ॾिठो आहे। कॾहिं तोखे मां मुरक ही वठ। अॼु खां पोइ पाकिस्तान में जेका बि मुंहिंजी मिल्कियत आहे उनजी तूं अकेली वारिस आहीं। अॼु हिन घड़ीअ खां पोइ तूं बिल्कुलु आज़ाद आहीं। मां तोखे तलाक थो ॾियां, मां तोखे तलाक थो ॾियां, मां तोखे तलाक थो ॾियां। जिंदगी हुई बसर तन्हा, जिंदगी हुई बसर तन्हा, काफिला साथ और सफर तन्हा। जिंदगी हुई बसर तन्हा। अपने साए से चौक जाते हैं, अपने साए से चौक जाते हैं। उम्र गुजरी है इस कदर तन्हा, उम्र गुजरी है इस कदर तन्हा। तो बुरान से पूछी सका तो पाण त घर में मिली सको पिया। मां बि तव्हां खां इन बेरफ़ी जो सबबु पुछी सघां थी। साहिबान भले असां ॿिन्हिनि जे विच में को बि रिश्तो क़ाइमु न थी सघियो आहे, पर मां सम्झां थी त पाण ॿई सुठा दोस्त आहियूं। सभी का अजमेर माता सा जिंदगी के सफर में गॾिजी हलण जी ख़्वाहिश दिलि में रखां थो।
मेरे ख्याल में मर्द औरत और दोस्ती बहुत फर्क भी है, कुछ भी ना है। सारवान, मूंखे ख़बर है त तूं मूंखे केतिरो चाहीं थो। मां बि कंहिं कंहिंसां मोहबत कई हुई। मूंखे ख़बर आहे जेका तूं धड़के थी सा मोहबत भी घुरे थी, पर कॾहिं 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 मेरे समझौते भी करना पवंदो आहे। सभी का प्राण तक गॾु समझौते में सारे हली सघो था। तूं कॾहिं पंहिंजे अखियुनि में लीहो पाए ॾिस, पाण मौजूद मोहबत खे ॾिस, उनखे महसूस कर ऐं उजागर जी अज़ियत खे महसूस कर प्लीज। साहिबान, मूंखे विसारे छॾ। मां अॼु बि खुरम जे वजूद जो पाछो आहियां। मां अॼु बि खुरम जी सच्चाई, हिम्मत ऐं दौलत सां प्यार कंदी आहियां। पर मां हिनखे कॾहिं बि कोन चाहियो, हुन बि कॾहिं मुंहिंजी परवाह न कई। पर मुंहिंजे अमल खां पोइ मूं महसूस कयो त खुरम कुझु न हुयो, कीअं हुयो। हुनखे बेपनाह चाहींदो हुयो, पर अफ़सोस जॾहिं मूंखे एहसास थियो तॾहिं त देर थी चुकी हुई। देर थी वई आहे साहिबान। सविता, मां शइ खे तस्लीम कयां थो, पर मूंखे ॿुधाए मां छा कयां? मां तोखे दौलत कढी नथो सघां, कंहिं ॿिए जे लाइ हिन दिलि में जाइ आहे कोन। जे तूं चाहीं थी त पाण सॼी उमिरि अकेले जी अज़ियत खे भोॻींदा रहूं, त पोइ मां हाणे ज़हनी तौर ते बिल्कुलु तयारु आहियां। साहिबान, हुन दुनिया में न आहे। हमारी जी पीढ़ी अॼु कहिड़े ॾींहं पाकिस्तान पहुचंदी। हुननि जी वसियत मुताबिक़ हुनजी तकफ़ीर जो बंदोबस्त मूंखे करणो आहे। सविता, मां बि तव्हां सां गॾु आहियां। महिरबानी। साहिबान, साहिबान मोहब्बत जिस्मनि सां न, रूहनि सां कबी आहे। खुरम साहिब जो जिस्म भले हिन दुनिया में न हुजे, पर उन्हनि जो रूह हर पल असां गॾु आहे। पंहिंजो ख़्यालु रखजांइ ऐं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे तरीक़े सां गुज़ारण जी कोशिशि कजांइ। मां कैनेडा हली वेंदसि, छो त मूंखे खुरम साहिब जो कारोबार संभालणो आहे। ओके, टेक केयर अबाउट योरसेल्फ। बाय। हमने दरवाजे तक तो देखा था, हमने दरवाजे तक तो देखा था।
तंहिं करे अक्सर माण्हू गुनाह करण खां पोइ गुनाह क़बूल न आहिनि कंदा जिंदगी जो सफर जो कमजोर तरीन साथी आया जेको कंहिं बि क़दत में साथ छॾे सघे थो शादी खाली तो जिंदगी में कोई जिंदगी में नहीं बल्कि